जी नाज़रीन हाज़िर नेशनल ऑनलाइन न्यूज़ अलर्ट सां उमदर ख़ामा खे हम ख़बर ॾींदा हलूं त वर्क्स एंड सर्विसेज खाते जे सूबाई वज़ीर सैयद ज़िया अब्बास शाह अहिड़ी खुदाबश भुट्टो पाची क़ाइद अवाम शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो शहीद रानी मोहतरमा बेनज़ीर भुट्टो बेगम नसरत भुट्टो ऐं ॿियनि शहीदनि जी मज़ारनि ते हाज़िरी भरे गुल रखिया ऐं फातिहा ख़ानी कई आहे। जिते मीडिया सां ॻाल्हाईंदे हुन जो चवणु हो त सिंध में वर्क्स एंड सर्विसेज खाते जा हलंदड़ तरक़ियाती कम वक़्तसिर मुकमल कराया वेंदा, जंहिं लाइ खाते जे लाॻापियल ऑफिसरनि खे हिदायतूं कयूं आहिनि त तरक़ियाती कमनि जो मयार जो ख़ासि ख्यालु रखियो वञे। उन ॾिस में कंहिं बि क़िस्म जी कोताही बर्दाश्त न कई वेंदी। हुन जो चवणो त पाकिस्तान पीपल्स पार्टी हमेशह आवाम जी ख़िदमत ते यकीन रखे थी ऐं असां सिंध जे आवाम सां हर ॾुख सुख में गॾु आहियूं। जी नाज़रीन अहम ख़बर खां अव्हां खे हिकु भेरो ॿीहर आगाह कंदा हलूं त वर्क्स एंड सर्विसेज खाते जे सूबाई वज़ीर अब्बास शाह रिज़वी अहिड़ी खुदाबश भुट्टो पहुची वियो जिते हुन शहीदनि जे मज़ारनि ते हाज़िरी भरे गुल रखिया ऐं फातिहा ख़ानी कई आहे। वर्क्स एंड सर्विसेज खाते जे सूबाई वज़ीर ज़िया अब्बास शाह जो चवणु हो त सिंध में खाते अंदरि हलंदड़ तरक़ियाती कम वक़्तसिर मुकमल कराया वेंदा, जंहिं लाइ लाॻापियल ऑफिसरनि खे हिदायतूं कयूं आहिनि त हू वञी कम जे मयार जो जाइज़ो वठनि ऐं उन ॾिस में का बि कोताही बर्दाश्त न कई वेंदी।